अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। मोरो मां चौबान अली अबड़ोजी मोरोमी नेशनल पीपल्स पार्टी के चेयरमैन गुलाम मुर्तदा खान जतोई संदस फर्जंदन NPP जे मरकज़ी अगवान मीर राज़ी खान जतोई मीर बिलाल खान जतोई पारां कोरोना वायरस सां पहिरीं मोर्चे ते जंग विड़ंदड़ डॉक्टर खे हिफ़ाज़ती ड्रेसिस किट्स मास्क ग्लोव्स ऐं सैनिटाइज़र ॾियण जो सिलसिलो जारी आहे। मीर राज़ी खान जतोई जे कोऑर्डिनेटर मोहम्मद वक्कास अली गबोल तलका अस्पताल मोरो पहुची डॉक्टर खे हिफ़ाज़ती ड्रेसिस किटू मास्क ग्लो सैनिटाइजर वगैरह ॾिनियूं। उन मौके ते मीर राज़ी खान जतोई जे कोऑर्डिनेटर मोहम्मद वक्कास अली गबोल चयो त पहिरीं मोर्चे ते कोरोना वायरस सां आवाम जे ख़ातिर जंग विड़ंदड़ डॉक्टर ऐं MLA खे जतोई खानदान ख़िराज तहसीन ऐं सलाम पेश करे थो। माण्हुनि खे बचाईंदे केतिरा ई डॉक्टर शहीद थी विया आहिनि, जंहिंजे वारसनि सां जतोई खानदान ॾुख में बराबर जो शरीक आहे। हिन चयो त जतोई खानदान पंहिंजनि हीरो सां गॾु आहे, उन्हनि खे मुकमल हिफ़ाज़ती सामान ॾिनो पियो वञे। तहलका अस्पताल मोरो जे डॉक्टरनि ऐं MLA जूं मुकमल ज़रूरतूं पूरियूं कयूं वेंदियूं। तहलका अस्पताल मोरो जे MS डॉक्टर अब्दुल करीम डायरी, डॉक्टर सदुल्ला कलोड़ो, डॉक्टर गुलाम शबीर चौहान, डॉक्टर मोहम्मद यूसुफ नवल ऐं ॿियनि चयो त असां जतोई खानदान जा शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांजी हिम्मत अफ़ज़ाई करे असांखे कोरोना वायरस खां बचाव जो हिफ़ाज़ती सामान ॾिनो आहे ऐं असांजी पर घोर लधी आहे। हिननि चयो त असांखे हिफ़ाज़ती शयुनि जी सख़्त ज़रूरत आहे, जेका काफ़ी हद ताईं जतोई खानदान पूरी कई आहे। हिननि चयो त असां क़ातिल वायरस खां आवाम खे बचाइण लाइ सिफ़े अवल में बीठल आहियूं, पर असांखे हुकूमत तरफ़ां सहूलतियूं नथियूं मिलनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। टीम में शामिल काशिफ अली गबोल, अज़हर अली जतोई, परवेज़ अली भट्टी, रिज़वान जुमानी पिणु मौजूदु हुआ। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।